अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां प्रिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई खे ज़ाती डॉक्टरनि ताईं पहुच जो हुकुम ॾेई छॾियो। पुटनि सां राब्ते लाइ टेलीफोनिक सहूलियत फराहम करण जो बि हुकुम। चीफ जस्टिस जय आफरीदी चयो आहे त हुकूमत सुठे मुंद में आहे। बानी पीटीआई खे ॿारनि सां राब्ते लाइ टेलीफोन जी सहूलियत मिलणु घुरिजे। वो हिन वक़्तु स्टेट कस्टडी में आहे। हिन समय ते समूरनि कैदियुनि खे हिकु जहिड़ी सहूलियतूं मिलणु घुरिजनि। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त इहो न चवंदासीं त बानी पीटीआई खे वधीक सहूलियतूं ॾिनियूं वञनि। समूरनि कैदियुनि सां हिकु जहिड़ो सुलूक थियणु घुरिजे। बानी पीटीआई जी भेण अलीमा खान डील वारी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। अलीमा खान चयो आहे त बानी पीटीआई जो पैगाम आहे त हू मरी वेंदो पर झुकंदो न। हुन सां सभिनी नाइंसाफ़ी कई आहे। असां अल्टीमेटम ॾेई रहिया आहियूं त बसि हाणे घणो थियो, न रुगो बानी पीटीआई जो इलाज पर कंहिं आज़ादु कयो वञे। पंहिंजे बयान में अलीमा खान वधीक चयो आहे त ॼाणी वाणी बानी पीटीआई जी अखि ज़ाया करण जी कोशिश कई पई वञे। पीटीआई बानी मूजिबि 3 महीननि खां अॻु अखि खां न पियो ॾिसे। बानी जेल सुप्रिंटेंडेंट ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी हिदायत कई आहे। सोशल मीडिया ते डील जो ख़बरूं कूड़ियूं हली रहियूं आहिनि। बांग्लादेश में शेख हसीना वाजिद जे हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण बाद पहिरियों भेरो आम चूंडूं 50 पार्टियुनि हिसो वरितो। बीएनपी ऐं जमायत इस्लामी विच में मुक़ाबलो 300 पार्लियामानी सीटनि ते इलेक्शन लाइ थियल पॉलिंग मुक़रर वक़्त ते ख़तम। अॻूणी वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया जो पुटु तारिक रहमान बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी तरफ़ां वज़ीर आज़म जो उम्मीदवार जमायत इस्लामी शफ़ीकुर रहमान खे वज़ीर आज़म जे उहिदे लाइ नामज़द करे छॾियो। ख़ातूनी अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त घर बुनियादी हक़ आहे जेको पीपी जे वाइदे अटे लटी ऐं अझे में शामिल आहे। खिते में लखे माण्हू मौसमियाती तब्दीलियुनि ऐं समाजी चैलेंजनि सबबि मुतासिर आहिनि। बोड तूफ़ान ज़िलज़िला ऐं शदीद गर्मी माण्हुनि मथां दबाउ वधाइनि पिया। कराची में एशियन पैसिफिक शेल्टर एंड सेटलमेंट्स फोरम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे आसफा भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सिंध में सिंध पीपल्स हाउसिंग फॉर फ्लड अफेक्टिक्स प्रोग्राम शुरू कयो वियो। हीउ मंसूबो 15 मिलियन माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए रहियो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर प्रादली शाह चयो आहे त सिंध में बोड मुतासिरनि खे रिकॉर्ड मुदे में घर तामीर करे ॾिना आहिनि। उन सां सिंध दुनिया जो ध्यानु छिकायो। सॼी दुनिया मां माण्हू मनसूबे जी वसत ऐं असर ॾिसण आया। वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ चयो आहे त रियासत जो कमु रुगो रोड इमारतूं ऐं स्कूल ठाहिण न आहे। रियासत जो कमु आहे त जिथे कंहिं शहरी खे मदद जी ज़रूरत हुजे उते पहुचे। लाहौर में माज़ूरनि लाइ सेंटर जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे मरीम नवाज़ वधीक चयो आहे त ख़ुसूसी ॿार मुंहिंजे लाइ तमामु ख़ासि ऐं दिलि जे वेझो आहिनि। मुंहिंजी नंढी भेण जो पुटु बि स्पेशल ॿारु आहे। पंजाब में स्पेशल ॿारनि लाइ 7 सेंटर ऑफ एक्सीलेंस क़ाइमु आहिनि। सिंध हुकूमत पारां फायर सेफ्टी कानूननि जी भनकड़ी कंदड़ हाई रिस्क इमारतनि खे सील करण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि इजलास। सूबे अंदरि फायर सेफ्टी सूरतहाल जो जाइज़ो। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह चयो आहे त सूबे में 889 इमारतनि खे हाई रिस्क करार ॾिनो पियो आहे जेके इंसानी जाननि ऐं मिल्कियतनि लाइ संगीन ख़तरो आहिनि। मीडियम ऐं लो रिस्क इमारतनि खे फौरी तौर सुधारण लाइ क़दम खणण जा हुकुम ॾिना विया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। इस्राइली वज़ीर आज़म बाज़ाब्ता तौर ट्रंप जी गज़ा बोर्ड ऑफ पीस में शामिल। नेतनयाहू जी वॉशिंगटन में अमरीकी सदर सां मुलाक़ात। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त नेतनयाहू खे ॿुधायो आहे त ईरान सां मुआहिदो तरजी आहे। ईरान गुज़िरियल भेरे डील न कई त मिडनाइट ऑपरेशन कयो वियो। हाणे ॾिसो त ॻाल्हियुनि जो नतीजो कहिड़ो थो निकिरे। सूबाई घरू वज़ीर जामशोर में खाना बदोश औरत समरीन पठान जे क़त्ल वारे वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी। डीआईजी हैदराबाद जी सरपाई में कमेटी क़ाइमु। 15 ॾींहं अंदरि रिपोर्ट ॾियण जी हिदायत। घरू वज़ीर सियासल लंचार चयो आहे त वाक़े जी जांच करे मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कपिड़ो विकिणंदड़ औरत खे अॻवा ऐं इज्तिमाही ज़्यादती बाद तशदुद करे क़त्ल कयो वियो हो। बोज़दार वॾा वेझो नींगर जो पाउ खादर लाश हथ। पीउ हथां क़त्ल जो इल्ज़ाम। ॻोठ में 14 वरनि जे ज़ाहिर शर पारां मुबैना तौर आपघात। औरत पटोल शर इल्ज़ाम हयो आहे त पुट खे पंहिंजे ई पीउ नज़र शर क़त्ल कयो आहे। इल्ज़ाम में ठाहियल नज़र शर जो चवणु आहे त पुटु वटसि रहंदो हो। हुन ख़ुदकुशी कई आहे। इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि।
मटियारी में मैराथन रेस वॾे अंग में नौजवाननि एथलेटिक्स की शिरकत। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख की अॻवानी में 1.5 किलोमीटर रेस। रूपचंद पहिरीं, मोहम्मद मंगरियो ॿीं ऐं नजम अली टीं पोज़ीशन माणी। डीसी मटियारी चयो आहे त मैराथन रेस जो मक़सदु नौजवाननि खे सेहतमंद ऐं मुस्बत सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करणु, दहशतगर्दी, इंतहा पसंदी जहिड़नि मनफ़ी लारनि खां परे रखणु आहे। टंडबागे में क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध मार्च। सवे माण्हू शरीक। अयास लतीफ़ पलीजे जी अॻवानी में दरिया ते धाड़े ज़मीननि ते कब्ज़े वसीलनि जी पुरलुट ख़िलाफ़ मार्च कयो वियो। मेड़ाके खे ख़िताब कंदे अयास लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंधु दरिया ते कंहिं बि सूरत में धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। वज़ीर आज़म तकरारी कैनालुनि जे मंसूबनि खे ॿीहर जीआरण जी कोशिश पियो करे। तकरारी मंसूबा ख़तमु ऐं वसीलनि जी पुरलुट बंदि न थी त ॿीहर एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।